वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त समूरा चोर गॾिजी एनआरओ लाइ घोड़ करे रहिया आहिनि। एनआरओ ॾियणु सवलो रस्तो आहे, पर ही तबाही आहे। बहितरी लाइ मुश्किल फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। मुश्किल फ़ैसिला ई तव्हां खे अॻिते वठी वेंदा आहिनि। इस्लामाबाद में इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुक़ामी सतह ते कार्डिक स्टंट जी तयारी अहम अॻभराई आहे। दुनिया में घटि मुल्क आहिनि जेके पंहिंजो स्टंट ठाहे रहिया आहिनि। जेके मुल्क न्यूक्लियर ठाहे सघिया उन्हनि लाइ का शइ ठाहिण का ॾुखी ॻाल्हि नाहे। वज़ीर आज़म चयो त हुकूमत जी IMF वटि वञणु मजबूरी हूंदी आहे, छाकाणि त मुल्क में जॾहिं डॉलर घटिजी वेंदो आहे त क़ौमी नाणो ख़तम थी वेंदो आहे, जंहिंसां रुपए जो क़दुरु किरी वञे थो ऐं महांगाई वधे थी। इमरान ख़ान चयो त पाकिस्तान पाम ऑयल, गिह तेल ऐं दालुनि समेत केतिरियूं शयूं दरामद करे थो, तंहिं करे ई मुल्क ग़रीब थिए थो। जेकॾहिं मुल्क खे बहितर करणो आहे त डॉलर खे ॿाहिरि खणी वञण बदिरां मुल्क आणणो पवंदो। हुन चयो त 60 वारे ॾहाके में संदन बरामदात वधी रही हुई। उन वक़्तु मुल्क तरक़ी करे रहियो हो, पर 70 वारे ॾहाके में हिकु मुजारे वारो माइंड सेट इस्लामिक सोशलिज़म सां गॾु अची वियो। बदकिस्मती सां नेशनलाइज़ेशन शुरू थी वई ऐं अॼु ताईं मुल्क इन माइंड सेट मां ॿाहिरि निकिरी नाहे सघियो। इमरान ख़ान चयो त हुकूमत सीड़पकारनि खे आणण ऐं कारोबार खे हथी ॾियण जी कोशिश करे पई। मुल्क बहितरी तरफ़ वञी रहियो आहे। मुश्किल फ़ैसिला ई क़ौम खे अॻिते वठी वेंदा आहिनि ऐं क़ौम लाइ मुश्किल फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। वज़ीर आज़म चयो त कॾहिं कॾहिं संदन साम्हूं ॿ रस्ता अची वेंदा आहिनि। समूरा चोर घोड़ कनि पिया। संदसि लाइ आसान रस्तो इहो आहे त मुख़ालिफ़नि खे माफ़ करे छॾियां त संदन हुकूमत जा 5 साल आसानी सां गुज़रे वेंदा। हुन वधीक चयो त कॾहिं कॾहिं सोचां थो त चोरनि खे एनआरओ ॾेई छॾियां, ज़िंदगी आसान थी वेंदी, पर इहो तबाही जो रस्तो आहे।